बयान हज़रत मौलाना मोहम्मद कासिम सुमरो साहब। मौजू है सुन्याई जे खौफ का औलाद के कत्ल का बेमकाम मोहम्मदी मस्जिद सिटीजन कॉलोनी कासिमाबाद हैदराबाद। तारीख 3 अगस्त 2014। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। अम्मा बाद, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़्तुलू औलादकुम खश्यत इमलाक नहनु नर्ज़ुक़ुहुम व इय्याकुम इन्न क़त्लहुम कान ख़ितअन कबीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। मोहतरम भाइयों, अॼु की आयत सूरह असरा जी मूं पढ़ी आहे। 5.25 साल अॻे हिन ई मस्जिद में मूं पढ़ी। अॼु उनखे मां वरी भेरो थो ॾियारियां। 5.25 साल वॾो अरसो आहे। केतिरा जमायती मटिजी विया हूंदा, केतिरा घर विसरी बि ॻाल्हि वई हूंदी। आयत जो तालुक़ आहे औलाद ऐं बचनि ॿारनि सां। अरबीअ में चवंदा आहिनि अतफालुना अकबादुना। बचड़ा असांजा जिगर आहिनि, उन्हनि सां ताल्लुक़ आहे, उन्हनि सां दिलि आहे। उन्हनि जे बारे में अलाह ताला हुकुम फरमायो आहे ला तक़्तुलू औलादकुम। पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो। ख़शियत इमलाक, सुञाईअ जे डप खां उन्हनि खे क़त्ल न कयो। मसइलो इहो आहे त औलाद खे क़त्ल केरु कंदो? केरु थो क़त्ल करे औलाद खे? क़त्ल करणु थींदो कीअं आहे? ॿाहिरों इन आयत जूं मां 5 मानाऊं कंदुसि त क़त्ल करणु कहिड़ियूं कहिड़ियूं मानाऊं थी सघनि थियूं, कीअं थो क़त्ल थिए, छाखे थो क़त्ल चइजे। पोइ तव्हांखे महसूस थींदो त औलाद कीअं थो क़त्ल थिए। पहिरीं माना क़त्ल करण जी आहे पहिरीं माना क़त्ल करण जी आहे जीअं बनो तमीम कबीले वारा पोइ पंहिंजनि न्याणियुनि खे जेरे पूरींदा, इहो बि त क़त्ल आहे। ऐं न्याणियूं बि औलाद आहिनि, बच्चा आहिनि। हुननि वटि न्याणीअ जो ॼमणु ॼण वॾी मुसीबत हुई। जीअं हिकु जाइ ते रब साईं फरमायो इज़ा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व वक़ीम। जॾहिं बि उन मके वारे खे, कुरैशीअ खे ॿार ओताक में केरु ॿुधाए थो त धीउ ॼाई अथई त क़ुर थो चए त मोह काराटिजी थो वञेसि। ज़ल्ल वजू, वजू माना मोह, मुस्वद्दन माना कारो, कारो थी थो वञेसि मोह। यतवारा मिनल क़ौम, काफ़ी ॾींहं घर वेठो आहे, ॿाहिरि निकिरे कोन थो। जीअं न को छोकिरो नापास थिए ॼण ॿाहिरि कहिड़ो मोह खणी हला, हे बि ॼण त नापास थियो हाणे घर खां ॿाहिरि निकिरे कोन थो। पोइ परेशान थी थो वञे। अयुमसिकुहु अला हून अम यदुसुहु फित तुराब। इनखे ज़िल्लत सही पाण वटि रखां
कि न हिनखे मिटीअ में रुंबे अचां। तुराब माना मिट्टी, अम या दुसो फि तुराब, मिट्टीअ में रुंबे अचां, परेशान थी थो पए। मके में सभई कबीला अहिड़ा कोन हुआ, बनु तमीम कबीले जे लाइ इहो मशहूरु हो त उहे पंहिंजे बचनि खे न्याणियुनि खे क़त्ल कंदा हुआ। हिन में 2006 में मां वियुसि हज ते। कारी अब्दुल कयूम साहिब मीराणी जेकबा जो हुते रहंदो आहे, उस्ताद आहे जामिया उमुल क़ुरा में। गाॾीअ ते मूंखे पाण सां खणी पियो हले, हिकु जाइ ते मैदान ॾेखारी। उहो चङो ख़ासो मैदान हो। मूंखे जे न मके जी आबादी हिकिड़े पासे वञी जबल नूर ते पहुती आहे, ॿिए पासे वञी जबल सोर ते पहुती आहे, मेलनि में फ़ासिलो आहे। ही टुकड़ो जेको आहे न हिते केरु जाइ ठाहे कोन थो। छो भला? मूंखे कहिड़ी ख़बर, मां कंडियारे जो, तूं हिते थो रहीं, तोखे ख़बर हूंदी। मूंखे चई न इहा जाइ आहे जिते मुशरिक न्याणियुनि खे दफ़न कंदा। तंहिंजे करे अॼु ताईं बि हिनखे को हथ कोन थो लाहे, को जाइ कोन थो ठाहे। हुज़ूर जन जे दौर में बि हिकिड़ो माण्हू साईं जन वटि पहुतो। उन अर्ज़ु कयो त साईं ॾाढो रोए पियो, ॻाल्हाए न सघे। साईं जन फरमाए कर, ख़बर आहे छा मसालो आहे? चईसि गुनाह मूंखां वॾो थियो आहे। ॻाल्हि कर न, छा त ॻाल्हाए न सघे। साईं जन फरमाए तुंहिंजो गुनाह वॾो कि न जबल वॾो? त हुन चयो साईं मुंहिंजो गुनाह वॾो आहे। भला तुंहिंजो गुनाह वॾो या आसमान वॾो? चईसि गुनाह वॾो आहे। त हुज़ूर जन फरमाए तुंहिंजो गुनाह वॾो कि न अलाह जो रहम करम वॾो? कि न अलाह त रहम रहमीन आहे। हाणे ॻाल्हि कर छा आहे? चईसि मां हुउसि सफ़र ते 5 साल खनि ॿाहिरि, घरवारीअ खे उमेदवारी मोटी आयसि त घर में छोकिरी पई थी ड्रोड़े हले घुमे, मां खे थां थिपो खणी ॾे, दॿकी खणी ॾे। ज़ाल मूंखे चए त तुंहिंजी धीउ आहे, ॼाई आहे। हाणे त ॾाढो मूंखे सुख थी पियो आहे कमकार जे लाइ, न त अॻे अकेली हुअसि। मूंखे अॼु दिलि में ख़ार थी, कावड़ थी, ही छा आहे? इन कीअं छॾियां हिते? ज़ाल खे चई बि न पियो सघां। नेठि हिकिड़े ॾींहुं कोडर ॿाहिरि रखी ज़ाल खे चवंदा हिनखे तेलड़ा सुमरा कराए त नानाणा घुमाए अचांसि। हुज़ूर जन खे हवालु पियो ॾिए। साईं ज़ाल चयो त ख़यानत न कजांइ मूंसां, मुंहिंजी अमानत मोटाए आणजांइ। जॾहिं न्याणीअ खे वठी हलियुसि अॻिते त उहा न्याणी थी चए त बाबा इहा वाट नानाणी त कान्हे, इहो कारे थो हली? नानाणी त हेॾे वाट आहे, ओॾे कारे थो वञी? पर मां हिन सां ॻाल्हायां कोन पियो। नेठि हिकु जाइ ते अची मूं खॾो खोटिरियो त जेका दज़ ऐं मिटी लॻे पई, उहा न्याणी मुंहिंजी मिटी छंडे पई हथ सां। ऐं जेकॾहिं पघर पियो मूंखां निकिरे खाटीअ खणंदे त उहा न्याणी नंढड़ी चीच सां वरी उघे पई उहो पघर। धीउ हुई आख़िर। अची न खॾ खोटण खां पोइ धिको ॾिनोमांसि उन में, रड़ियूं पई करे, दाहूं पई करे, अम्मा जी अमानत में ख़यानत करे। हिकु रिवायत में ईअं बि आहे त चएसि पई त बाबा मां न थी वञा त मूंखे त झंग में छॾे वञ। मां ॼाणा झंगली जानवर ॼाणनि खणी तुंहिंजे घर न हलंदसि, तुंहिंजे खणी घर नथी हलां। पर साईं मां इन खे न ॾिठो। जेसीं ताईं हुन जूं रड़ियूं हलियो पियो तेसि ताईं मां मिटी विझी लताड़ियो। जॾहिं रड़ियूं पूरियूं थियूं तॾहिं मां हलियो आयुसि। हाणे हिकु रिवायत में आहे त खूह में उछलई। हाणे हिकिड़ो वाक़ियो न हूंदो, कई हूंदा। खूह में उछलाए पोइ मथां बीठुसि, जेसिताईं रड़ियूं हलियूं पिए तेसि ताईं बीठो हुउसि। हाणे से सख़्तु परेशान आहियां, सुम्हां थो त मूंखे अखि लॻे थी ऐं छोकिरी ॾिसां थो ख़्वाब में त रड़ियूं करे थी, बाबा मूंखे क़त्ल न कर, मार न थी वञा त छॾे वञ, हिते फिटो कर घर मां तुंहिंजे न थी हलां। थी वेंदो आहे इंसान खां गुनाह। डाकुन ऐं धाड़ेलनि जो दौर हो। हिकिड़ो माण्हू पियो ॻाल्हि करे, धाड़ेल बस में चढ़ी पिया फुर कनि। फुर कंदे हिकिड़ी माईअ खे हुजनि वालियूं पातल, केवकियूं हुनखे असां चवंदा आहियूं, वालियूं पातल सॼे कन में मथां खां हेठि ताईं।
हे चवनि जल्दी ॻाल्हाए वठि त मां चयो हाज़ुर अदा मां लाहे थी ॾियां तकड़ि न कयो मां लाहे थी ॾियां हिकिड़ो डाकू पियो चए त असांखे हूंदी आहे तकड़ि मां माईअ जा कन कपे खीसे में विधा अल्लाह कि हाणे मां सुम्हां थो त उहा माई मुंहिंजे आॾो आहे चए थी अदा तकड़ि न कर मां तोखे लाहे थी ॾियां अदा तकड़ि न कर मूंखे तोखे लाहे थी ॾियां मुंहिंजो सुख फिटी वियो आराम फिटी वियो का शइ कान्हे को करार कोन्हे छा कयां तो पोड़ो बि ईअं पियो हुज़ूर जन खे दाह ॾे साईं हाणे मां सख़्तु परेशान आहियां छा कयां हुज़ूर जन सन्नाटे में आया ख़ामोश थिया घड़ीअ खां पोइ पाण फरमायो फलाणा जेकॾहिं किसास वठणु रवा हुजे हा तुंहिंजे लाइ त मां तोसां घटि न कयां पर अल इस्लाम यहदिम मा कान क़बलहु तो कमु कयो कुफ़र जे ज़माने में उन खां पोइ तो ईमान इस्लाम क़बूल कयो इन ईमान इस्लाम जे सदके अलाह तुंहिंजे अॻियनि ख़ताउनि खे माफ़ फरमाए छॾियो अहिड़ा माण्हू बि हुआ जेके नियाणियुनि खे जेरे पूरींदा हुआ क़त्ल कंदा हुआ उहे सभई हिकु जहिड़ा बि कोन हुआ के कम अहिड़ा के वरी छॾाइण वारा बि हुआ जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे लाइ मशहूरु आहे त 17 नियाणियुनि खे पूरण खां छॾाई जेके छॾाए आज़ादु कराई पोइ पाले पाण उन्हनि खे परणाए छॾियो पर उसदुल गाबा फी मारिफत सहाबा 7 जुल्दनि में किताब आहे 8 में सहाबा जे तारीफ़ में आहे उन्हनि जे सवाने हयात आहे मूं पाण ॾिठो सासा बिन नाजिया स्वाद आहिनि नाजिया उहो त हुज़ूर जन जे ॾाढो पीढ़ीअ में ईमान आणे पोढ़ो ईमान क़बूली हालांकि दस्तूर कानून कहिड़ो आहे त जवान जो दीन ईमान क़बूल करणु सवलो ओढ़े जा उज़वा थी विया पक्का आदतूं थी वियूं मज़बूत हाणे पंहिंजो पुराणो दीन छॾणु ॾुखियो लॻंदो आहे जवान खे मिटाइणु सवलो आहे नई वई आहे त हिन पीढ़ीअ में ईमान आंदो हाणे हुज़ूर जन जे आॾो वेठो की साईं जेकी कुझु मूं कुफर जे ज़माने में नेकियूं कयूं उन्हनि जो सवाबु मूंखे मिलंदो अजीब सुवाल हो कुफर जो ज़मानो वरी नेकियूं करे त साईं जन फरमाए कुफर में बि नेकी थींदी आहे छा कुफर में त कुफर नेकी कहिड़ी आहे त सरसा चयो साईं अवल मुंहिंजो मसालो ॿुधो पोइ मूंखे फतवा ॾिजो हाणे वाह ॻाल्हि कर त सासा बिन नाजीअ चयो त साईं हिकिड़े दफ़े मुंहिंजूं 2 ॾाचियूं विञाइजी वयूं 2 ॾाचियूं 10 महीने ढुकियूं ऐं इहो 10 महीने ढुकी ॾाची अरबनि जो प्यारे में प्यारो माल छो कीअं थो चवां प्यारो छो त क़ुरान शरीफ़ में रब फरमायो आहे इज़ल इशार उतिलत इशार माना अशर माना 10 महीने जी ढुकी ॾाची बि आज़ाद पई घुमंदी को मालिक हथु कोन लाई हूंदसी कोन मालिक माना प्यारो माल अरबनि जो तंहिंजे करे हो थो चए त 2 ॾाचियूं मुंहिंजूं 10 महीने ढुकियूं विञाइजी वयूं उठ ते चढ़ियुसि पुठियां पियो सान ॻोल्हे ॻोल्हे वञी हथु कयुमि सिज लही चुको हो मोट ते चयो हाणे राति जो सफ़र नथो कयां सॼो ॾींहुं हलियो आहियां हाणे किथे टिकी थो पवां वाट ते हिकिड़े अरब जी ओता कई हकिले वियुसि उन वटि किला खुता पिया उठ खे ॾाचियुनि खे उते ॿधियुमि पोड़ो वेठो हो ताक में मां उन सां कचहरीअ में वेठुसि हाल वठे पियो ॾिए पियो एतिरे में अंदरों घरों आवाज़ आयो वलदत 2 दफ़ा थियो आवाज़ छोकिरी जाई आहे कि पोड़े बि ॿुधो मां बि ॿुधो पोड़े जो फ़क़्तुलो आहे इन खे क़त्ल करे छॾियो मारे छॾियोसि सासा बिन नाजीअ चयो मूं चयोमांसि ईअं न कर छोकिरी मूंखे ॾे मां खणी थो वञी पालियांसि ही बच्चा बि ॾिबा आहिनि छा ॾिबा कोन क़त्ल कबा आहिनि छोकिरी त ॿियो माराई तूं क़त्ल कराई हिते दिलि में चयनि सासा तो हुज़ूर जन खे हवालो ॿुधाए दिलि में चयनि त सासा जे देरि कंदे नियाणी कुसी वेंदी जल्दी ॻाल्हाए पोड़े खे चयमि त पोड़ा हाणे ॻाल्हि ॿुध हे 2 ॾाचियूं बि तूं का उठ बि तोखे आयो नियाणी मूंखे ॾे हा इहो सौदो क़बूल
हुन ॾाचियूं बि वरितियूं, उठ बि वरितो, छोकिरी मूंखे आणे ॾिनई। मां घर खणी आयसि, उनखे ताते निपाए जवानड़ी थी त परणाए छॾियोमांसि। हुज़ूर जन ॾाढो अर्ज़ु थो करे, उस्दुल गाबा में लिखियल आहे त अहिड़ियूं न्याणियूं मूं 360 छॾायूं। हाणे ॿुधा त मूंखे सवाबु मिलंदो या न मिलंदो? अजीब मसालो हो। हुज़ूर जन जवाबु कीअं था ॾियनि? पाण फरमाए सा कुफर जे दौर में कयल नेकीअ जो अजुर कोन्हे, काफ़िर जी नेकी क़बूल ई कोन्हे। क़ुरान जे फला नुकी मलौम यौमल क़यामत वज़ना, क़यामत ने नेकीअ खे वज़न ई कोन्हे को। पर तो जो न्याणियुनि ते रहम कयो, अल्लाह रहम करे तोखे पीरीअ में कलमू नसीब करे छॾी, तोखे त ॾेई छॾियई, तोखे त उजोरो ॾेई छॾियो रब। अञा ॿिया कहिड़ा तूं मसाला पुछी? माना हिकिड़ा पूर्ण वारा हा, ॿिया छॾाइण वारा। सभु रब पूर्ण वारा कोन, सभु छॾाइण वारा बि कोन। हिकिड़ी क़त्ल जी माना इहा आहे, ला तक़तुलू औलाद। हाणे बि ईअं अथव, हाणे बि न्याणी कंहिंखे वणे कान का। मौलाना सुल्तान अहमद साहब मरहूम पियो वाइज़ करे कंडियारे में असुर जो, जामे मस्जिद जे छित ते वेहंदियूं हुयूं मायूं, सुल्तान अहमद खे ॾींदा सदाईं पछाड़ीअ वारो। देर सां वॾो वाइज़ इहो, उहो पियो चए ओ न्याणियूं, हाणे मां हिन खे पियो वाइज़ करे, मां नंढो आहियां, वेठो आहियां वाइज़ में। ओ न्याणियूं, सॼो जहान तव्हांजे ख़िलाफ़ आहे, फ़ाइदे तव्हांजे में रुॻो अल्लाह, ॿिया सभु बिगड़ियल अथव। कीअं कि शादीअ खां पोइ पीउ बि चवंदो त पुट ॼमे, माउ बि चवंदी त पुट ॼमे, ॾाॾो बि चवंदो त पुट ॼमे, ॾाॾी बि चवंदी त पुट ॼमे, नानो बि चवंदो त पुट ॼमे, नानी बि चवंदी त पुट ॼमे, सभु चवंदा पुट ॼमे, धीउ लाइ कोई राज़ी कोन्हे को। पर अल्लाह तव्हांजे लाइ क़ुरान में छा फरमायो? यहबु लिमन यशाउ इनासा, यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। इनासा माना मादी, ज़ुकूर माना मर्द। सब तो फरमाए मां जंहिंखे वणे त न्याणियूं न्याणियूं ॾियां, जंहिंखे वणे त पुट ॾियां। ॾिस तव्हांजो अॻु में नालो आहे, तव्हांखे रब वटि पसंदि आयो, ॿिए जहान खे तव्हां वणो कोन थियो। तॾहिं फरमाए थो ओ न्याणियूं, तव्हां रब सां न फिटायो, जेको तव्हांजे फ़ाइदे में आहे उन सां तव्हां कीअं थियूं फिटायो? उनजी तव्हां निमाज़ ज़िक्र अज़कार घणो कयो जो उहो तव्हांजे फ़ाइदे में आहे। त मुंहिंजा भाइरो, हींअर उहा पोज़ीशन आहे। हिकिड़ी माई वीचारी असांजे घर में आई, मां हिन खे पई ॿुधाए कि मूंखे 9 धीअर हिक ॿिए जे पुठियां ॼायूं आहिनि, ऐं मुड़ुस मूंखे चैलेंज कयो आहे, मार कढंदो आहे मूंखे हर दफ़े सां। ऐं हाणे चयो अथनि जेकॾहिं 9 बि धीउ ॼणे त मां तलाक ॾेई घर मां कढी छॾींदुसि। माई वीचारी ओछकारो ॿेरे, मुंहिंजे वसा, मुंहिंजे वसा जा पुट ॼणो न्याणी ॼण। हाणे जे मूंखे घर मां कढंदो त मां काॾे वेंदसि? वलर न्याणियुनि जो वठी मां काॾे वेंदसि? वीचारीअ खे दर्द हुजे ॾाढो, पंहिंजे वस कोन हुअसि, छा करे? त मुंहिंजा भाइरो हींअर बि ईअं आहे, केतिरा न्याणियुनि खे पसंदि कोन था कनि, चवंदा त पुट ई पुट हुजनि, न्याणियूं हुजनि ई न। अल्लाह, त माना उहो मुशरिकनि वारो दौरु आहिस्ते आहिस्ते। मूंखे हिकिड़े त ॿुधायो, पुट पियो मूंखे ॿुधाए, हिकिड़ो चेड़ाक माण्हू, हिकिड़ी धीउ ॼाई, ॿी ॼाई, टी ॼाई, जॾहिं इहे हिकिड़ी खां आख़िरी धीउ जॾहिं ॼावसि तॾहिं हिकदम ने छोकिरीअ खे वठी कुई कुने में चाढ़े, धीउ खे ज़ाल खे आने रहे खां वठि कावड़ मां। केॾो ज़ालिम इंसान। त रब थो फरमाए ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। अड़े सुञाईअ जे करे, इन जे करे न्याणियुनि खे, औलादनि खे क़त्ल न कंदा। पहिरीं माना इहा आहे। सलात शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबीयिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अहिड़ियूं अञा मूंखे 4 मानाऊं करणियूं आहिनि, पोइ वक़्तु पूरो। ॿी माना आहे ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। सुञाईअ जे करे न्याणियुनि खे वर्से खां महरूम न कयो, जीअं असां वटि अॼुकल्ह हले थो। प्रॉपर्टी आहे, ज़मीन आहे, पोइ छा थो करे, जो मरण महिल पुटनि खे थो चए
तो वञी दस्तावेज़ वठी अचो, तपेदार खे वठी अचो, खाता ठाराए वठो, मतां मुंहिंजो धीअर हिसो वठनव। नऊज़ बिल्लाह मिनहा। रब क़ुरान में फरमाए थो लिज़्ज़कर मिस्ल हज़्ज़िल उन्सयैन, ऐं पुट खे ॿीण ॾे, न्याणीअ खे अधु ॾे, पर तूं इहो अधु ॾियण न्याणीअ खे पसंदि कोन थो करे। अलाह त तो ते रहम कयो जो पुट खे ॿीण ॾिए थो न। असां चाहींदा आहियूं त पुटनि खे शाहूकार कयूं। ओ मुंहिंजा भाइरो, शाहूकार करणु अल्फ़ खे ॿिए खे तुंहिंजे वस में न आहे, तुंहिंजो कमु ई न आहे। तूं भली तूं लख ॾी, पर तुंहिंजो कमु ई न आहे कंहिंखे शाहूकार करे सघी, ग़रीब करे सघी, तुंहिंजो कमु ई न आहे। उहो सिंधीअ में छा चवंदा आहिनि? चवंदा आहिनि त खटियो खाए फ़क़ीर, धक झले भोली। ॿुधो अथव न? खटियो खाए फ़क़ीर, धक झले भोली। तुंहिंजे प्रॉपर्टी खाईंदा पुट, कबर क़यामत में धक तूं झली दे। तो छो बेईमानी कई अहिड़ी? ठीकु। अञा ॿियो बि हिकिड़ो पहाको हूंदो आहे, खाए गलो कुटिजे हेकिलो, खाए गलो कुटिजे हेकिलो। अरे वलर पुट जो खाईंदो, कुट बि तूं अकेलो, तूं छो थो ईअं करी? अलाह उन्हनि खे हिसो ॾिनो आहे न। हिकिड़े मूंखां पुछण आहे, ॾाढो को ॾुखियो आहे, मूंखे चई धीउ परणाए ॾिनी अथमि, सभु कुझु अथनि, मुड़ुस बि रोज़गार सां, पोइ बि मुंहिंजे मरण खां पोइ हिसो वठंदी? मां चयो वठंदई, सभु कुझु अथनि। मां चयो भली हुजनि, बि तुंहिंजे प्रॉपर्टी में हिसो धीउ वठंदी। वीचारो कुमाइजी वियो। अल्लाह, ऐं अहिड़ो को वरसो ॾियणु ॾुखियो आहे। ताकुलू न तुरास अकिल लम्मा, वरसे खे तव्हां शौक़ सां था खाओ। मां हिकिड़े दफ़े, मां सम्झां थो 5 साल अॻे ॿुधायो, पर भेरो थो ॾियारियां, या पोइ जो वाक़ियो हुजे। जनाज़े निमाज़ हिकिड़े वॾे रही पढ़ाइनि, हू चवंदा त ऐलान कजांइ त कंहिंजो हक़ हिसाब हुजे त वठे, ॿुधाए असांखे। मां सां ऐलान कयो। जॾहिं आयुसि घर त सुबुह साण मुंहिंजे लाइब्रेरीअ दर खड़कियो। ॿाहिरि निकितुसि, साहिब आहे, वीचारे खे गोॾ ॿधी पई आहे, कमीस हुयसि अलाए न। मूंखे जी न कल्ह फलाणी वॾे जनाज़ो थो पढ़ाए? हा, हल मूंसां, मूंखे हली वठी ॾेसो। मां ॾोहो कयो, मां जनाज़ो पढ़ाए फाथुसि छा? की तव्हां रुगो मुला ॻाल्हियूं कंदा आहियो। इन जी ज़ाल वई गुज़ारे, मुंहिंजी माउ हुई बेवह, उन सां पढ़णियो, मां मज़दूरी कंदो आहियां, ॿिया त ॾियनि कोन पिया, मां मिसकीन माण्हू, अम्मा सां पढ़णियो। हाणे वॾेरे खे 800 जिरेब बनी, अम्मा खे 100 जिरेब अठी पती ॾींदसि, रुगो वेठा ॻाल्हियूं कयो। हिन जो हक़ हुजे त वठिजो। वाकई वरसो ॾींदो केरु आहे? मूंखे हिकिड़े जो त छो ॾिजे, हीअं ॾिजे। मां चयो त मां न वरसो रब साईं तव्हां खां पुछी पोइ लिखे हा। त ॾियो ख़बर, पुट लाइ घणो लिखांव, धीउ लाइ घणो लाइ तव्हां खां पुछे हा पोइ लिखे हा। जॾहिं अलाह ताला लिखी छॾियो त बसि। ऐं औलाद खे हर हिन जे वरसे जो क़दुरु छा हूंदो आहे, उहो मिसाल बि तव्हांखे ॾेई छॾियां। मशहूरु हिंदुस्तान जो हिकिड़ो आलिम आहे, उन लिखियो आहे त हिकिड़े नौजवान छोकिरे खे रेशमी ट्रॉल पियो हुजे कुल्हे ते, ऐं उन सां वरी गेतलो पियो छंडे। गेतलो ॿुधो अथव अलाए कोन, जुती सादी मुल्तानी भला जुती, उहो पुराणो सो छंडेसि पियो। हिन चयोसि अड़े काॾे रेशमी ट्रॉल, काॾे जुती? जवाबु छा थो ॾिए? चई त जुती मूं पाण वरिती आहे पंहिंजे पैसनि सां, ऐं हे ट्रॉल जेका बाबे जे वरसे में मिलियो आहे। हाणे छा जुतियूं छॾींदो वते पियो, हुन वटि क़दुरु इहो अथसि, ऐं हे पंहिंजी पिरच क़बर क़यामत विञाए। तुंहिंजो कमु न आहे, इहा न कंदो कर ॿियाई। अलाह उन्हनि खे ॾींदो त अलाए किथां ॾींदो, खसण ॾींदो त अलाए किथां ॾींदो, किथां खसींदो। सलाह जरीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। असांजे अखियुनि ॾिठो वाक़ियो, शहदादपुर जे भरिसां हिकिड़ो रईस हुजे, हुनखे 3200 जिरेब बनी, 3200 जिरेब। पुट जॾहिं वारिस थियो तॾहिं हिकिड़े ॾींहं ते 3 वाल करे खपाई, पाण पिनंदो वतंदो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह, असां अहल सुन्नत वल जमाअत जो इमाम, उनखे कंहिं चयो, हज़रत इमाम बाक़िर,
रहमतुल्लाह अलैह। उन चयो त ॿुधो अथमि त तूं दीन खे पंहिंजे अकुल सां थो सम्झी, ये नऊज़ बिल्लाह मिनहा। काथे मुंहिंजो अकुल, काथे दीन। जे मां पंहिंजे अकुल ते हलां हा त मां न्याणीअ खे ॿीण ते ॾियारियां हा, छो त न्याणी कमज़ोर आहे, कमाए कान सघंदी। पर जे रब सां ईअं फरमाए त लिज़ कर मिसल हज़्ल उन्सयैन, पुट खे ॿीण ॾे, न्याणी खे अधु ॾे, मां चवां थो त रब जो कौल सही आहे, मां पंहिंजे अकुल खे छॾे थो। हे त शुकुर थियो जो ॿीण तुंहिंजे पुट खे ॾिनो अथई न, अञा तुंहिंजे इहो बि न ॾियां। हाणे साईं पिरापटीअ जे पुठियां चवंदो न्याणियूं न खणनि, धीउ न खणनि। ऐं वरी मां अखे ॾिठो आहे जेके न ईअं था कनि पिया, पीउ जे मरण खां पोइ पुट जी ॼूंडा पट थी हले, हे तो छो मिलियो वधीक, हे मुंहिंजो मूंसां बाबू मूंसां गॾु इहो, इहे करे पाण में विरसां 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 विरसां, को अटैक में मुब्तला, को कीअं कीअं। पिरापटी त पिरापटी आहे न, जहिड़े जो सबबु आहे। इन्नमा अमवालुकुम औलादुकुम फितना, औलाद बि फितनो, माल बि फितनो। हे पंहिंजे लाइ फितनो खड़ो करे वियो, क़बर में पुछाणो थींदुसि त तो इहा बेईमानी कई छो, जॾहिं मुंहिंजी तक़सीम लॻी पई। हिकिड़ो पुछण आयो, मूं चयो ॻाल्हि ॿुध, इहो जेको न वरसो क़ुरान लिखियो आहे सूरे निसा में, इहो रुगो मुस्लमाननि लाइ कोन अथई, इहो हिंदुनि लाइ बि इहो अथई, यहूदियुनि लाइ बि इहो अथई, नसारनि लाइ बि इहो अथई, ईसा सभिनी जे लाइ इहो अथई, दारियुनि लाइ बि इहो आहे। पूरे जहान में इहो वरसो हलंदो आहे। ज़ाल खे अठो मिले, औलाद अथसि त, नथसि त चौथ मिले, पुट मरी वञे पीउ खे चईं पती ॾियो, सॼे जहान में इहो वरसो हलंदो जेको क़ुर शरीफ़ लिखे थो। तूं काॾे ॾेखां कंडु कढाईंदे त मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं ईअं हुजे त न करे। अञा बि मरण महिल पुटनि खे चए त पुट न्याणियूं बि मुंहिंजा बच्चा आहिनि, उन्हनि खे तव्हां हिसड़ो ॾिजो जेको हुननि खे अचे थो। तूं चई वञ, पोइ ॿार पुटनि जे मथां आहे, न कयऊं त पोइ पाण ई जवाबदार उहे थींदा, तो पंहिंजी ज़िमेवारी पूरी कई। बाक़ी हिते तूं ॿार खणी क़बर क़यामत में न, आख़िरत में न वञ, पोइ पिरापटी इते ई पई हूंदी, पिया विढ़ंदा ऐं तोखे पई तकलीफ़ पहुचंदी, नुक़सान वॾो थी वेंदो। ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक, अड़े सुञाईअ जे करे तूं हरू भरू औलाद खे क़त्ल न कर, न्याणियुनि खे महरूम न कर, उन्हनि जो तो हिसो तूं ॿियनि खे न ॾे, तूं न खा, तूं ईअं न कर। मुंहिंजा भाउरो ज़ाहिर आहे त नसीहत ऐं वाइज़ हिक ॿिए खे कबो, छो त अल मोमिन मिरयतुल मोमिन, मोमिन मोमिन जी आरसी आहे, हिक ॿिए खे चइबो। तव्हां मूंखे चवंदव, मां तव्हांखे चवंदुसि। ऐं हीउ जेको हिते मां वाइज़ करियां थो, दर्स सदाईं जॾहिं बि थींदो आहे त को बि मूंखे कन में फूक न ॾींदो आहे, मां पंहिंजे मर्ज़ीअ सां चवंदो आहियां। ऐं कोशिशि हूंदी आहे त निमाज़ रोज़े ते सभु को थो ॻाल्हाए, मां समाज ऐं मुआशिरे ते ॻाल्हायां, छो त असां में उहे ख़ामियूं तमामु घणियूं घर करे वयूं, घर घर में जहिड़ो लॻो पिया, घर घर में अणबण लॻी पई आहे। इन करे इन ते ॻाल्हाइजे त जो जीअं शाह साहब फरमायो आहे त निमाज़ूं रोज़ा ई पिणु चङो कमु आहे, पर उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे। ऐं ॿिया फहम इहे अथव, मुआशिरे में हलण जा, घर में हलण जा, समाज में हलण जा। न्याणियूं भली पणिजी वञनि, छा थी पियो हिन में एसो खणंदियूं, उन्हनि खे मिलंदो। ॾिंगड़ो को पुट आहे त एसो खणंदो। हुज़ूर जन वटि हिकिड़ो वठी आयो पुट खे, साहबी सॻोरो, चइसि हे मूंखे पुट मूंखे प्यारो आहे, हीअ शइ मां पुट खे ॾियां थो, तव्हां शाहिद हुजो। हुज़ूर जन फरमायो त ॿियनि खे बि औलाद खे ॾिनो अथई एतिरो पुटनि खे? न साईं, ॿियनि खे एतिरो कोन ॾिनो अथमि। पाण फरमायो पोइ करी थो ज़ुल्म, वरी फतवा मूंखां पुछणु आहे, शाहिद वरी मूंखे करणो आहे। इनी ला उशहिदु अला हाज़ल जौर, तो वारे ने ज़ुल्म ते मां शाहिद कोन ॾींदोसीं। हुज़ूर जन सम्झायो, ईअं न कंदा कयो। इन करे हुज़ूर जन खईं मिसकीनी, बसि जान ई छुटी, बसि जेको पिरापटी हूंदी त इहे थींदा न। त मुंहिंजा भाउरो असुल न करणु खपे, असुल न करणु खपे जो माण्हू न्याणियुनि खे महरूम करे वञे। 2 मानाऊं, अञा 3 मानाऊं आहिनि। सलात शरीफ़, अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। भाइरो, मां बि न्याणियुनि वारो, नुंहरुनि वारो, पुटनि वारो आहियां, पोटनि ॾोटनि पड़पोटनि वारो आहियां। इहे सभु मुंहिंजा तजुर्बा आहिनि जहान जा। ॿी माना आहे ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक, सुञाईअ जे करे बचड़नि खे छड़ो न विहारियो, शादीअ खां न रोकियो। पुट वेठा आहिनि, चवंदा त नौकिरी मिलेसि त पोइ पढ़णिजे। हाणे जेसि ताईं नौकिरी मिले तेसि ताईं हिन जो अछड़ो मथो थींदो वेंदो,
हे वीचारो वेठो आहे के त चई बि था ॾियनि कुझु ॾींहं थिया हिकिड़ो ड्राइवर मूंखे खणी पियो अचे मां चयोमांसि पुटु शादी कई अथई की न बाबो थो चए त अञा वॾो थी मूंखे बि चयो त शायदि बाबे जी मर्ज़ा त सिंग फुटनि त पोइ परणायसि छोकिरे जो दर्द हो वरी चुप कुझु कोन वरी हिकिड़ो मूंखे अटकल करे छा पियो चई 24 सालनि जो 25 सालनि जो पुटु थिए त पोइ परणाईंदोसांसि मुंहिंजो छो हुज़ूर जन 25 सालनि में शादी कई मां चयो ॾाढो सुठो पोइ वरी हिन जे लाइ हथ बि 40 सालनि जी बेवा कजांइ छो त लाॻी थी सुनत पूरी थिए न भला अधु सुनत अधु न इहो त ठहंदो कोन किसो इहे अटकलूं बचड़ा जॾहिं जवानड़ा थियनि था त उन्हनि खे परणाइणु खपे शादी कराइणु खपे उन्हनि जो पुटनि जो बि हक़ु आहे नियाणियुनि जो बि हक़ु आहे पुटड़ा त अञा चई बि ॾियनि था ऐं नियाणियूं त वीचारियूं चई बि नथियूं सघनि गूंगियूं आहिनि नियाणियूं निमाणियूं छा कनि वीचारियूं मां कुझु ॾींहं थिया घर वेठो मानी खां घर में पाबंदी हूंदी आहे त का बि माई न अचे जॾहिं असां सालीअ जे मुंहुं नथा पऊं भाॼाइनि जे मुंहुं नथा पऊं माई न अचनि बियूं भली पढ़ियूं हुजनि पर न अचनि 2 छोकिरियूं ज़ोरीअ मान खां मथां बीठियूं मां मथे कंदो न कयो मानीअ में मसरूफ़ रहियुसि मूंखे चयो साईं बाबे खे चयो त असांखे परणाए मुंहिंजो पुट मां चयो आहे मञे नथो ख़ामोश थी रोअण हार के आवाज़ में हिकिड़ी थी चए त साईं पोइ असांखे कोन परणाईंदो मां चयो मुश्किल आहे कोन परणाईंदो छा हुननि जी ज़िंदगी आहे छा हुननि जी हालत आहे मूंसां हिकिड़ो वीचारो लाड़काणे जे पासे जो शहर जो नालो मां सायो करे नथो खणा उहो पेशमाम उन जो मस्जिद जो मुंहिंजो दोस्त हुजे मूंखे थो चए त साईं मस्जिद मां दौड़ करे ॿाहिरि निकितुसि त मस्जिद जे ॾाढो कबरूं आहिनि हिकिड़ी कबर जे मथां पोड़ी माई बीठी आहे ॾाढियां पई चवे हाजी अलाह तुंहिंजे कबर खे दोज़ख जे बाहि सां भरे मां डोड़ी पहुतुसि चवां त अमर ख़ैर घुर मोहन खे दुआऊं कबी इन करे पिटबो आहे त मूंखे चवंदा मुला तुंहिंजो न वञे चुप कर हे असांजे बाबे जी कबर आहे असांखे परणाई कोन असांखे रण में रोले असांजे दिलि मां इहा थी दुआ निकिरे ऐं हक़ीक़त बि आहे जेका न नियाणी वेठल आहे इन जा वधि में वधि नखरा अंगल आहिनि पीउ माउ ताईं जॾहिं न उहे विया त भाॼाइनि जे हथनि जूं मुर्गियूं बि हिनखे ज़हर लॻंदियूं उन्हनि जा ताना महिणा हिनखे जीअण न ॾींदा काॾे वेंदी न तेलड़ो सुरमो करे सघे न नओं वॻो पाए सघे हिन जे लाइ जेरे ई जहन्नम आहे दोज़ख आहे मुंहिंजा भाइरो वॾे में वॾो खसारो आहे वॾे में वॾो नुक़सानु आहे इहो नियाणियूं पुटड़ा जॾहिं जवानड़ा थियनि वॾा थियनि त उन्हनि खे शादी कराइणु खपे हज़रत उमर बिन अल ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे आॾो उन जे ख़िलाफ़त जो दौर हो हिकिड़ो अची उते पोड़ो वेठो पुट बि जवान गॾुसि पोड़े दाण ॾिनी चइजे हे जवान पुट आहे पर मुंहिंजा हक़ अदा कोन थो करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु निहारियो जवान ॾे ॿुधींदो पिणिजी तव्हां त जवान बि सियाणो हो जवान चयो त साईं भला रुगो पोड़नि जा हक़ आहिनि की न औलाद ऐं बचनि जा हक़ बि आहिनि रुगो बाबे हक़ जा न माया की न पोइ औलाद जा बि आहिनि हुज़ूर हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह फरमाए त बचनि जा हक़ बि आहिनि चइजे तूं अमीना ॿुधाए कहिड़ा हक़ आहिनि हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह फरमाए त वॾा हक़ औलाद जा 4 आहिनि पहिरियों औलाद जे लाइ माउ नेक वठे नेक हूंदी त बचड़नि ते चङो असरु पवंदो सुठड़ो असरु पवंदो जीअं मां तव्हांखे अॻे मिसाल ॾिनो ख़्वाजा कुतुबुद्दीन काकी रहमतुल्लाह अलैह मशहूरु बुज़ुर्गो उहो जॾहिं नंढड़े हूंदे पढ़णु आयो मदरसे में पहिरें ॾींहं ते मां छॾणु आयसि मदरसे में उस्ताद हुनखे चयो पुट चओ बिस्मिल्लाह रहमान रहीम त छोकिरे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी बकरा शुरू कई बकरा जो काफ़ी हिसो पढ़ी वियो त उस्ताद चयोसि पुट पढ़णु आयो आहे की न पढ़ाइणु आयो आहे हे किथां यादि कई की मुंहिंजी अमड़ हाफ़िज़ाणी आहे जंड पीअंदी आहे असर जो मां हुनजे गोद में सुतो पियो हूंदो आहियां अमड़ जंड पीअंदे सूरे बकर पई पढ़ंदी आहे मां उन अमड़ खां ॿुधी यादि करे वरिती आहे मां नेक हूंदी त बचनि ते असर उहे पवंदा हज़रत उमर फारूक फरमाए त पहिरियों हक़ु इहो आहे त ॿारनि जे लाइ बचड़नि जे लाइ माउ नेक वठे पोइ मुंहिंजो इहो मतिलबु कोन्हे त जेसि ताईं मौलवियाणी न मिले हाफ़िज़ाणी न तेसि ताईं पढ़ण जो ई न पढ़ण पोइ सही
पोइ जेका न मिले हुनखे दीनड़ो सेखारे, कोशिशि कंदो दीनदार बनाइण जी, निमाज़ी बनाइण जी, सभु कुझु थी सघे थो। त मुंहिंजा भाइरो इन बचनि जे पढ़ाइण में माण्हू कोशिशि करे, वधीक देरि न करे। हज़रत उमर फारूक रज़ी फरमायो, ॿियो हक़ जॾहिं बचो ॼमे त हुनजो नालो भलो रखिजे, ऐं टियों हक़ जॾहिं पढ़णु जहिड़ो थिए त हुनखे दीन जी तालीम ॾियारिजे। चोथों हक़ त जॾहिं जवान थिए त पढ़ाए छॾिजेसि। पोइ जवान छा थो चए छोकिरो, चईंदो साईं पोइ बाबे त मुंहिंजो हिकिड़ो बि पूरो कोन कयो, मुंहिंजी अमड़ वठी आयो लॾे मां। लॾई माण्हू उन्हनि खे त का ख़बर ई न। ॿियो मां ॼास त नालो रखियईं जुंदब, जुंदब माना टिंडिण, ऐं मुंहिंजी पढ़णु जहिड़ो थियुसि त अखर न पढ़ायईं। उमिरि मुंहिंजी ॾिस पढ़ाए कोन थो, 50 छिके पियो थो घुरे, मुंहिंजो त हिकिड़ो ई पूरो कोन कयो अथई। हज़रत उमर फारूक रज़ा फरमाया, पोड़ा पहिरीं हिकु हिननि जा पूरा कयो, पोइ 50 कयो। हा, इहे हक़ आहिनि उन्हनि जा बचड़नि जा। कंहिं वरी चवंदा नौकिरी मिले त पोइ, हाणे जे नौकिरियूं न को मिलनि। राति मां शायदि कल्ह राति किथे मां चयो असांजी क़ौम आहे ग़ुलाम क़ौम, ग़ुलामीअ ते हिननि जे तबियत में घिरियल आहे। पटे वालीअ जे लाइ 7 लख तरीअ ते खणी वेठा त 7 लख वठो, मूंखे पटे वाली वठी ॾियो, माना ग़ुलाम हुजां, चाढ़ी धोया पियो पढ़ाई, उहा मिले पर 7 लख बि ॾियां। नौकिरी जेसिताईं मिलेसि थी त पोइ साईं ॼण महराज ते पहुतो, सुभाणे अलाह, पर टोपी नेरड़ ते नौकिरी मिली वई, वॾी ॻाल्हि थी वई। त असांजी ग़ुलाम क़ौम, ज़हनियत ग़ुलामियत वारी, तरसिया वेठा त नौकिरी मिले त पोइ। नौजवान बि चवंदा आहिनि नौकिरी मिली कान्हे, पढ़ण जे छा ते। मां चयो पिणे चए थो त पढ़ण जे हे नथो, पाण ई ॿार उहो खणंदो, तोखे बि ख़र्ची उहो ॾींदो आहे न, पाण ई तूं बचा ॼमंदा थो, पाण ई पियो कुॾाईंदो खेॾाईंदो, तूं शादी खणी कर, नौकिरी मिले। मां बेरोज़गार आहियां। मां चयो तुंहिंजे सुवाल जो जवाबु क़ुर थो ॾिए। अलाह ताला फरमायो आहे, इन कुंतुम फुक़रा, सूरह नूर में आहे, बन के उलायामा मिनकुम वसालिहीन मिन इबादिकुम, गैर शादीशुदा खे तव्हां शादी करायो, ऐं जेकॾहिं इन कुंतुम फुक़रा जे मिसकीन हूंदे त अलाह तोखे गनी कंदो, अलाह तुंहिंजे रिज़्क़ में बरकत विझंदो। इहो बहानो ई कोन्हे को जो तूं ग़रीबीअ जे करे न कराए, इहो उज़ुर न आहे नौकिरी मिले। पोइ किथे ढोर सुञा, किथे चोर सुञा, किथे पीउ मां था मिनथूं कनि, किथे वरी छोरा बि ॻोड़नि, उहे बि मञनि कोन था। जीअं हज़रत शाह वलीउल्लाह मोहदस देहलवी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त निकाह करणु, शादी करणु वॾी दलेरी आहे, बहादुरी आहे। केतिरनि मामला सां मोह ॾियणो पवंदो, पर अंगल करणु त मां हितां न पढ़ण जा, हितां पढ़ण जा, हितां न पढ़ण जा, हितां वॾे में वॾी बुज़दिली आहे। पोइ निकाह जे मौक़नि ते मां चवंदो आहियां नौजवाननि खे, अरे तव्हां न्याणियुनि, मामनि, चाचनि जे न्याणियुनि ते रहम कयो, अलाह तव्हां ते रहम करे छॾींदो। जेकॾहिं तव्हां हुन ते रहम न कंदो, मता सुभाणे तव्हांखे ॼमनि ई न्याणियूं पे केरु वठण वारो न हुजे। हौसले सां हलो, हौसले सां हलो। त मुंहिंजा भाइरो, पुटनि न्याणियुनि खे शादी कराइणु हक़ आहे। को रिश्तो वठणु न अचे, क़ुर थो सेखारे छा करणु खपे तोखे, के रिश्तो घुरणु कोन थो अचे। आहिनि न्याणियूं। पोइ रब थो फरमाए, हज़रत शुएब अलैहिस्सलाम वटि न्याणियूं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुसाफ़िर जी राति टिकियो, छा पियो फरमाइसि, उरीदन उनके दबनत यहातैन, पुट तूं मूं वटि रह, मुंहिंजूं 2 किड़ियूं 4 त मां तोखे धीउ परणाए ॾियां। हा, तो वटि नथो अचे केरु घुरण, तूं हली वञ, मोहताज तूं आहे। हिकु वरी छा पियो पुछे, जीअं धीउ वेठल आहे, मुंहिंजो हज थींदो? मां चयो निमाज़ पढ़ंदो आहियां, तेसिताईं न कोन, निमाज़ पढ़ंदो आहियां, रोज़ा रखंदो आहियां, ज़कात ॾींदो आहे, पोइ वरी 2 हज कयो आहे, बाक़ी रहियो बि हज न। हज ते वञ, उते तवाफ़ कंदो रब खे ॿाॾाए त रब न्याणियूं ॾिनियूं बि तो आहिनि, उन्हनि जो इंतज़ाम बि मुंहिंजे लाइ आसानी तूं कर। मुंहिंजा भाइरो, हे हर हिक सां मसाइल आहिनि। मूंखे ख़बर कान्हे त कंहिंसां हूंदो, छो त असां पाण लकनि मुंहुं लॻिया आहियूं, असांखे ख़बर आहे त न्याणियुनि वारो मुहताज आहे, न्याणियुनि वारो परेशान आहे, को नथो वठणु अचे त माण्हू वञी उनखे ॾे। उहो सभई बासलाहियत बि कोन मिलंदा, पर जहिड़ो मिले भला। इंतज़ार में आहे त हेड़ो हुजे, हेड़ो हुजे, हेड़ो हुजे। हाणे अहिड़ो न को मिले, न को रिश्तो ई थिए। पोइ दिलि ख़ुशि करण जे लाइ छा कंदा आहियूं, न्याणी भली थी वञे 35 सालनि जी,
पर वीचारा किकिड़ी वेठी आहे, काकिड़ी वेठी आहे। काकिड़ी ऐं किकिड़ी छो थो चए? अञा ॿार आहे, इहो रुॻो अर्दड़ खे ख़ुशि करण जे लाइ, बाक़ी मुंद चढ़ी चुकी आहे। दिलि खे ख़ुशि करण लाइ चवंदा आहियूं त मुंहिंजा भाउर नियात नाक, उन्हनि जे दिलि में छा थो वरे, उन्हनि जे अंदर मूं कहिड़ी थी दुआ निकिरे, ऐं कहिड़ियूं थियूं निकिरनि। बाबा क्या तव्हांखे ॿुधाया अथनि, हिकिड़ी जाइ ते निकाह जी हुजे कचहरी, निकाह में मुंहिंजी आदत आहे, निकाह खां अॻे मां 5-10 मिंट ॻाल्हाईंदो आहियां त आख़िरकार निकाह जा अदब कहिड़ा आहिनि ऐं न्याणे जा कहिड़ा हक़ आहिनि, पुटनि जा कहिड़ा हक़ आहिनि, मां 10 मिंट ॻाल्हाईंदो आहियां, जनाज़े खां अॻे ऐं निकाह खां अॻे। हिकिड़ी जाइ ते निकाह हुजे, अजीब इतफ़ाक़ थियो, मूं इहा लाड़काणे वारी जेका ॻाल्हि कयमि त माई पई क़बर जे मथां चवे, इहो वाक़ियो बयानु कयुमि। 8 ॾींहं गुज़रिया त मूंखे मुंहिंजो पुटु कोन्हे शहर में पढ़ाईंदो क़ुर शरीफ़, मूंखे जी बाबा तो जेका न लाड़काणे वारी ॻाल्हि कई माईअ जी, उनजो ॾाढो असरु निकितई। मां जो कहिड़ो कि फलाणे माण्हूअ धीउ खां क़ुर जे हाशिए ते लिखाराए वरितो हो। हाशियो छा खे चइबो आहे? हीअ अछाण, इहा अछाण खे चइबो आहे हाशियो। इन ते लिखाराए वरितो त पुट मां तोखे पढ़ायां कोन थो, छो त जे पढ़ाईंदुसि त मूंखे ज़मीन जो हिसो वठंदा, तंहिंजे करे मूंखे क़बर में वठ न कराइजांइ, क़यामत में पकड़ न कराइजांइ। हाणे न्याणी वीचारी काटे वञी, नेठि वीचारी लिखी ॾिनो, बची न बाबा तो जेको न राति निकाह में ॻाल्हि कई, उनजो पीउ वेठो हो, अॼु उन न्याणीअ जो निकाह थिए। मूं चयो यार इन न्याणीअ जी दुआ लॻी त मुंहिंजे लाइ आख़िरत में निजात लाइ इहा ई खोड़ आहे, इहा ई गंज आहे कि हिकिड़ीअ न्याणीअ जो न कमु थियो, मुंहिंजे निजात लाइ इन जो दुआऊं खोड़ आहे। त मुंहिंजा भाउर इन में माण्हू सुस्ती न करे, हेड़ो मिले अदा अहिड़ा माण्हू अॻिणे इंजीनियर इहे तारे वेंदा आहिनि, तोखे मूंखे जहिड़ो मिसकीन ग़रीब मिलियो ओहिड़ो हुजे। पुराणी मिसाल आहे, काजी शुरे हूंदो हो, वॾो दाना सियाणो सेबतो माण्हू। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबीजिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अला बिदत कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। उन जे दौर में हिकिड़ो ॿिए खे पियो चए यार गॾो ख़रीद करणो आहे, पर गॾो अहिड़ो हुजे साबरीन, घर में हिंग बि न करे, इटूं बि न हणे, गोही बि न करे, हीअं बि करे हीअं। त ॿिए चएसि यार गॾो अहिड़ो मुश्किल आहे, बाक़ी अचु त दुआ घुरो अलाए सघे त काजी शुरे खे अलाए साईं गॾो कर त इहो वठी ॾियां, निहायत छाणो आहे। त मुंहिंजा ॿार अहिड़ो असांखे मिलंदो कोन्हे, पर पोइ जहिड़ो मिलियो इन जो ओसीड़े ते माण्हू न कंदो। अल्लाह हुज़ूर जन ॾिसो 25 सालनि में बेवा बि शादी कयूं, 40 सालनि वारी रहम कयूं त अलाह करीम आहे, जेको औलाद थिए उन मां ॻाल्हि कंदो कोन को, पर कचहरी में कॾहिं निकिरी वेंदी आहे। मौली मंद इद्रीस मुंहिंजो पुटु आहे, नज़रियाती काउंसिल, इस्लामी नज़रियाती काउंसिल जो मेंबर बि आहे, सुठो आलिम वॾो आहे। उनजी माउ मूंखां 10 साल वॾी, पर मां चाचे जे चवण ते हली क़बूल कयो। रब हो करीम आहे जो मूंखे उन ज़ाल मां 5 पुट ऐं 5 आलिम। इरहम अला मन फिल अर्ज़ यरहमुक मन फिस समा, धरती वारनि ते तूं रहम कर त अलाह तुंहिंजे मथां रहम करे छॾे। न्याणे ने पुटनि जा हक़ आहिनि, इहे इंतज़ार न कयो त हेॾी उमिरि थिए, हेॾी उमिरि थिए, हेॾी उमिरि थिए, हिते 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 न, गुज़रण जो ख़्यालु कयो। क़ुर थो फरमाए वन केवल अयामा मिनकुम वसालिहीन मिन इबादिकुम, इन्हनि खे शादियूं कराईंदो, शादीअ सां छा थींदो न, उन सां अख़लाक़ बची पवंदो, तंदुरुस्ती बची पवंदी। हाणे त मां तव्हांखे ॿियो मसालो ॿुधायां, केतिरा माण्हू हिकु न ॿिए ॾींहुं 3 ॾींहं मुंहिंजे लाइब्रेरी में अचे थो, साईं न्याणी आहे मुंहिंजी, ॿारड़ो आहे, पर राति जो टिनी, हीउ छा बीठो आहे, हीउ छा थो थिए, हीउ विड़े थो मूंखे। मां चयोमांसि पुट ॿुधा, उनखे चवंदो आहियां 13 साल उमिरि अथसि, हा 13 सालनि जी आहे, 14-13 जी आहे। मां चयो भई हो को नई को हिसाब जो चकर को नई सको, इन वीचारी खे हिस्ट्रिया आहे, हिस्ट्रिया जो मर्ज़ थींदो आहे वेहारण सां। हिस्ट्रिया जो मर्ज़ हे वरी चवंदो त गे बात जो असरु थियो अथसि, जिंदड़ी थी अथसि, पोइ वरी वठी वेंदो जिननि फ़क़ीरनि वटि, पोइ वरी सटको कुटको न्याणियूं वीचारियूं कुटे सटे उन्हनि खे वीचारनि खे तबाह करे छॾियो। अल्लाह कंडियारे चवंदो हो पुनो फ़क़ीर, उहो वीचारो जिन कढंदो हो। पोइ हिकिड़े दफ़े पियो चए त साईं मां पोड़ो माण्हू जिन कढण लाइ वठी हलिया, मूंखे घर हुजे ॿाहिराड़ीअ जो वॾो, ॿूढ़ा हुजनि घर में, मूंखे चवंदो एॾे ई वेठो आहे फ़क़ीर, वञा त माई मज़बूत आहे वेठी आहे ॿूढ़नि में,
मां चवां पढ़त कया हुनजे मथां भला इल्मु त माईअ मूंखे वठंदे ई दसे मथां चढ़ी वेही रही, छा चए मां चवंदी छा चए मूंखे जिना पढ़ाइनि कोन था वरी जिना मूंखे, मां चयो लह भला त ॻाल्हायां न छोकिरीअ मसे तरह सां फ़ाइदा ॾिनामांसि तॾहिं लथी मूं तां उन फ़क़ीर ॿुधाईंदा त गुज़ारे वीचारो त मूं अची न मां लथुसि मथां पोइ हिननि खे चवंदो हुनखे त जिना ॾेढ उहो थो चए त पढ़ाईंदो न त मां कंदु भॼंदोसांसि इहा ॻाल्हि करे न फ़क़ीर। हाणे न्याणी वीचारी छा चई त मुंहिंजा भाइर इन सां थींदी आहे हिस्ट्री आहे, पोइ हे वरी वीचारो सम्झंदो त गेबात जो असरु अथसि, वॾो ज़ुल्म कंदो आहे हिननि खे कुटे सटे मारे अजायो। इन्हनि जे लाइ इलाज हूंदो आहे, पोइ जेकॾहिं कंहिं घर में हुजे न त मुंहिंजो फ़ोन नंबर हथु करे पोइ इलाज वरी मूंखां पुछे, मां इनशा ताला ॾसींदुसि। पोइ जंहिं बि इलाज कयो आहे त अलाह चए थो हुनखे नफ़ो थी वियो आहे। असुल जो इलाज शादी आहे, सभिनी खे न थींदो। हिकिड़े न्याणियुनि जी तबियत गरम हूंदी आहे, ॿियनि न्याणियुनि जी तबियत सर्द हूंदी आहे। सर्द तबियत वारे खे न थींदो, उहा बर्दाश्त करे वेंदी, जंहिंजी गरम तबियत आहे हुनखे इहो सभु थी पवंदो हिस्ट्रिया ते। ऐं छोकिरनि खे थींदो जिरियान, जिरियान जेकॾहिं थियो न वॾनि ते थींदुसि डिप्रेशन, थोरो न वॾो थींदो डिप्रेशन जो मरीज़ थी पवंदो। ऐं जे ख़ैर खाई घुरो था, हुननि जी तंदुरुस्ती घुरो था, अख़लाक जी बि भलाई, तंदुरुस्ती जिस्मानी बि, त हिननि जी शादीअ में तव्हां देरि न कयो, उन्हनि जो निकाह करायो। क़ुर जे ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक, सुञाईअ जे करे पंहिंजे बचनि खे तव्हां महरूम न कयो, पैसा पैसा थी पवंदा, इन में लेट न कयो। हाणे मानाऊं घणियूं कया में 3, अञा 2 मानाऊं कंदुसि त मुंहिंजो टेम पूरो इंशाअल्लाह। सवाब शरीफ़ अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। 3 माना है त बेपर्दगी न कयो। न्याणियुनि जे बेपर्दगीअ सां बचड़ा कुसनि था, मरनि था। हिकिड़ो मूंखे छा थो चई, मां ढेर जे भरिसां लंघियुसि, 2 कुता विढ़नि था, नंढड़ो ताज़लो ॼावल छोकिरो आहे, हिकिड़े कुते जे हथ में जंघा, ॿिए कुते जे हथ में ॿाह। छो थियो इहो ॿारु, छो आयो ढेर ते? ॿियो थो चए मां गलीअ मां लंघियुसि त छापर पियो आहे, उन छापर में फतको थियो, मां जो खणा त हुन में ताज़ी ॼावल न्याणी आहे। मां छापड़ो घर खणी आयुसि, उन न्याणीअ खे धोई दपई साफ़ करे पालियो मां, त हाणे हेॾी सारी थी वई। हाणे पियो वञा टंडे ग़ुलाम अलीअ जे दर्स ते, त गाॾी न पई मिले, देरि पई थिए, मां चढ़ियुसि कार में, टैक्सी कैब। टैक्सी वारो पाण ई शुरू थियो हवालनि में, चए पियो त साईं मां वञा पियो हैदराबाद, गाॾी कढियमि त हिनखे हथु धथु हणांसि, पर अॻिते हली रोड जो भला पेशाब कया किथे बीही, साम्हूं ॾिठुमि त हिकिड़ी वॾी गाॾी अचे थी, कार। गाॾी झकी थी, कंबल ॿाहिरि उछलायूं ऐं गाॾी तेज़ करे हलिया विया। मां चयो यार कंबल खणी अचां, सियारो बि मथां अचे थो, कंबल बि खणी अचां, पेशाब हिते थो कयां। गाॾी बीहारे मां पेशाब अॻु में कयो, पोइ वञी कंबल खे जो हथु लाहियां त अंदरि छोकिरी ॼावल उते फिटी कराइण ॿाहिरि। हाणे मां छोकिरी खणी आयसि, कंबल सूधी, छोकिरी ताती अथमि, पाली अथमि, साईं हाणे साईं हेॾी सारी थी आहे, पर कुदरत हुनजो वक़्तु एॾो भलड़ो कयो आहे जो जेको तेको हुनखे ख़र्चूं ॾेई वञे, हिकिड़ो उमिरि जी टिकट ॾेई अथसि। त मुंहिंजा भाइरो इहे बचड़ा छो था क़तल थियनि, छो था मरनि? असां ॿाहिरीं त ॻाल्हि न कजे, असांजे कंडियारे में हिकिड़ी डॉक्टरियाणी जो दफ़्तर रखियलु आहे, उन दफ़्तर ते 12 साल 14 साल अॻु जी तो मां ॻाल्हि कयां, त उन जी रिपोर्ट आहे माईअ जी 12 साल अॻु जी, त हिन महिल ताईं 24 ॿार अहिड़ा मालिक ॿियनि खे ॾिना आहिनि पालण लाइ, जेके पीउ मां पंहिंजो न कयो। छो थियो? ममता आहे, अमर जी दिलि आहे। आख़िरकार छो थी हिनखे फिटो करे? इहो बेपर्दगीअ जा नतीजा आहे। पर्दो कोन्हे, कॾहिं मामनि वटि टिकियूं पियूं आहिनि, कॾहिं चाचनि वटि टिकियूं पियूं आहिनि, इज़त लुड़ी वई। मुंहिंजा भाइरो हिकिड़ो दफ़ो इज़त लुड़ी त सॼी ज़िंदगी माण्हू खे करार न हूंदो, चैन फिटल हूंदो। सतरो कयो, पर्दो करायो, न्याणियुनि खे पर्दो करण खे। मोबाइल न ॾियो, मोबाइल न्याणियुनि जो हक़ु न आहे, उन्हनि जो कमु न आहे कंहिंसां ॻाल्हाइणो अथनि, तुंहिंजे मोबाइल ते ॻाल्हाए, तूं वेठो हुजो हुते। हुननि जो अकुलु खुड़ीअ में आहे, छा थियूं ॻाल्हाइनि ख़बर न पवंदी। बेपर्दगी बि न कयो, परायनि घरनि में न वञनि। अज़वाज मुतहरात हुज़ूर जंहिंजो घर वारियूं आहिनि,
पर क़ुरान छा थो फरमाए, कर नफ़ी बुयूतिकुन, पंहिंजे घरनि में रहो, ॿाहिरि न निकिरो। क़ुरान थो चए। बीबी उम्म सलमा हुज़ूर जन खां पोइ हज ते न पई वञे, कि न मूंखे रब चयो आहे त कर नफ़ी बुयूतिकुन, पंहिंजे घरनि में टिको, मां ॿाहिरि कीअं निकिरां। न छॾियो चाचनि जे घरनि में, उन्हनि जा पुट नौजवान पिया था घुमनि, मामनि जे घर न छॾियो, उन्हनि जा पुट पिया था घुमनि, मासियुनि जे घर न छॾियो, मासातनि जे घर न छॾियो, उन्हनि जे जवान पुट पिया था हलनि, आज़ादीअ सां ॿाहिरि न छॾियो। इन सां वॾो नुक़सानु थो थिए, इन सां ॿचिड़ा कुसनि था। मां त अख़बार कोन पढ़ंदो आहियां, 6 साल अलाए 7 साल जो कस सुलम जे लिखण जे करे मूंखे का वांद काई न आहे, फुर्सत न आहे, न अख़बार, न टीवी, न रेडियो, का शइ न आहे। पर हिकिड़ो मूंखे ॿुधाए पियो त इहो अख़बार में हुयो त कासिमाबाद जे भंग ने हड़ताल कई आहे, त असां न कंदासूं सफ़ाई, गटरनि में सुबुह जो ॿार फाथा पिया आहिनि, इहो ज़ुल्म आहे, असां सफ़ाई नथा करे सघूं। छो थो थिए ईअं? इहो बेपर्दगीअ जा नतीजा आहे। मुंहिंजा भाइरो इन खां कुझु परहेज़ कयो, कुझु हज़र कयो। मन करदम शुमा हज़र बकुने। हाणे जेको गुज़रियो ज़मानो छुटो, अॻिते जे लाइ माण्हू परहेज़ करे, हज़र करे, बेपर्दगीअ सां केतिरा ॿचिड़ा क़त्ल थियनि था। सलात शरीफ़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबीजिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारिक व सल्लिम अलैहि व अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। आख़िरी माना, पंजी माना, मुंहिंजा भाइरो, पंजी माना आहे ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। सुञाईअ जे करे ॿारनि खे बेदीन न बनायो। हींअर उन्हनि खे दीन खां परे करे ऐं कोशिशि असांजी आहे त इंग्लिश मीडियम पढ़नि, हे पढ़नि, अहिड़नि इदारनि में वञनि, ईसाइनि जे इदारनि में वञनि। अहिड़ो असां हींअर बेदीन था कयूं उन्हनि खे। हेतिरे ॿार खे बि टाई ॻीचीअ में आहे। असांजे त कंडियारे में हिकिड़ो प्राइवेट हाई स्कूल आहे जेको नियाणियुनि खे टाई आहे। पोइ मां चवंदो आहियां त ॾाची हणेसि 10, तोॾी हणेसि 13। अंग्रेज़ बि मायुनि खे टाई कोन था पाइनि, हे साईं सुधरिया आहिनि जो करे नियाणियुनि खे बि टाई। अंग्रेज़ वटि बि मायुनि खे टाई कान्हे का, मर्दनि खे रुॻो आहे। हे साईं हाणे तहज़ीब थी सुधरे, सुभान अल्लाह। हाणे त हुननि खे नंढड़ो काकड़ो वञे थो स्कूल, हाणे त इंग्लिश मीडियम पढ़ंदो, शाम जो पीउ खे ॿुधाईंदो अॼु हे सिखिया, अॼु हे सिखिया। कुझु ॾींहं थिया सईदाबाद मां दर्स ॾेई पीर झंडे मां मोटां पियो, बस ते मूंखे सीट मिली, भरिसां सीट ते 2 ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि, छोकिरी चङड़ी अथनि बीठी आहे। मां थी हली आहे त अॼोको सबक़ु ॾियां, हलंदे बस में आई एम 6 year old। अॼोको सबक़ु इहो अथई, पको कजांइ, माना मां 6 सालनि जी आहियां। सुभाणे वरी ॿियो सबक़ु मिलंदई। मां चयो सुभान अल्लाह, आहे त 12 बचे लॻी पिया आहियूं। कोशिशि आहे, असां नथा झलियूं, पर अवल दीन जी तइलीम हिननि खे ॾियारियो। दीनदार हुजनि, पोइ जेको वणे सो पढ़ायो। जेकॾहिं को निमाज़ ते पुटु नथो अचे, कोई चवण वारो कोन्हे को। ट्यूशन ते नथो वञे, मार बि कढूंसि था, हुनखे विढ़ूंसि था। स्कूल नथो वञे त विढ़ूं था। यार जे क़ुरान जे सबक़ ते नथो वञे त कुझु नथा चऊं। पंजी माना आहे त ला तक़तुलू औलाद, पिरापटी थी पवंदी। तोखे कहिड़ी ख़बर त जो खटियो बि खाईंदे या न खाईंदे। हा, अहिड़े क़िस्म जा 400 छोकिरा सेंटर ते पढ़नि था, प्राइवेट सेंटर आहे। मूं चयो मां घणा मेडिकल में चूंडिया, रिज़ल्ट भली अथसि, 4 छोकिरा चूंडिया मेडिकल में, 4। मां चयो 400 मूं 4 चूंडिया, 306 रहिया न। हाणे तहज़ीब खारे होड़ी करे छॾियऊं, न इधर के रहे न उधर के, न हो की चवंदा आहिनि न विसाले सनम, न ख़ुदा ई मिला न विसाले सनम, न हेॾां जो रहियो न होॾां जो रहियो। दीनदार ॿचिड़नि खे बनायो। असांखे इंजीनियरनि खां का इनकार कोन्हे, भली पढ़ायो, तव्हां लख पढ़ायो, पर अवल हिन जे दीन जो ख़्यालु कयो त निमाज़ पढ़े थो, अचे थो, ज़िक्र करे थो, क़ुर पाक पढ़े थो, दौर करे थो। जेकॾहिं इहे कयो था त पोइ सभु कुझु तव्हां करे सघो था। ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। अड़े सुञाईअ जे करे पंहिंजे ॿचनि खे क़त्ल न कयो, बेदीन न बनायो। रब खे पारता अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं मूंखे पक हूंदी आहे त जेकॾहिं 100 ॼणा वेठा, इनशा अल्लाह ताला 2 ॼणनि ते असरु थी वेंदो, कमु करे वेंदा आहिनि। ऐं इन न हिकिड़े ते असरु थिए त बि असांजी महिनत सॼाई आहे, सभु असांजो अचणु सॼायो आहे। थींदो ई आहे न, सभई जो बुज़ुर्ग बणिजी पवंदी त कोन थींदो, पर ॼण असरु लाज़िमन थींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आख़िर दावा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना, रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन, अल्लाहुम्मा इन्ना नुफ़व्विदु उमूरना इलैक।
अल्लाह मीना नुफ़ज़ उमरना दे अल्लाह से मर्दन को बचा कर्दन को बचा असांजे बीमारन के तंदुरुस्ती अता फरमा बे औलादन के साले औलाद अता फरमा असांजे बच्चन के नेक साले कर अल्लाह तो के पारता मस्जिद के न महल के आबाद कर असांजे घरन के आबाद कर बेरोजगारन के हलाल जी रोजी नसीब फरमा रोज़ी में बरकत नाज़िल फरमा जारी ते ईमान असां मारी ते ईमान असां आखिरत में उठारी नेकन भलारन सां रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मदिन व अला आलिहि व सल्लम।